अस्सलाम वालेकुम एहसान साहब। अस्सलाम। कुछ ॾींहं पहिरियां हिकु नई न्यूज़ ॿुधण में आई आहे त कोरोना जी हिकु ॿी लहर पाकिस्तान में छाइजी वई आहे। उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे, जेको सिंध गवर्नमेंट हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे ऐं छा तासुरात आहिनि तव्हांजा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो ई आहे त कोरोना जेका ॿी लहर आहे तमामु शदीद तरीन ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। असांखे सभिनी खे एहतियाती उपाउ वठणु घुरिजनि, शहरी हुजनि चाहे ॻोठाणा माण्हू हुजनि। असांखे सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान गवर्नमेंट त इहो उपाउ हुजनि त माना सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो वञे ऐं जेतिरो थी सघे असांजे मास्क जो इस्तेमालु कजे। उन खां अलावा तइलीम ते जेको असांजो असरु थो पवे, त तइलीम जो असरु जेको आहे त माना ॿारनि जी स्टडी तमामु घणी डिस्टर्ब थी आहे। उन खां अलावा जेतिरो थी सघे असांखे चौकन्ना रहणु घुरिजे त बहितरु आहे। अच्छा, उन हवाले सां पोएं दफ़े जॾहिं लॉकडाउन लॻो हुयो, 6 महीना पूरा तालीमी इदारा बंदि हुया। उन टाइम इहो बि ॿुधण में आयो त खोड़ सारनि प्राइवेट स्कूल्स उस्तादनि खे पघारूं न ॾिनियूं। उन जे बावजूदि उन्हनि फीसियूं बि ॿारनि खां वरितियूं। 20% ऑफ हुयो गवर्नमेंट जे नोटिफिकेशन तहत, पोइ बि उन्हनि पंहिंजूं पूरियूं फीसियूं वरितियूं। 20% ऑफ बि न कयो, गवर्नमेंट जे नोटिफिकेशन जे अमल में बि न आंदो, ऐं उस्तादनि खे पघारूं बि न मिलियूं। छा हिन दफ़े उस्तादनि खे पघारूं मिलणु मुमकिन आहे या न? जॾहिं त थोरा सारा असांजा पंहिंजा दोस्त उस्ताद बि आहिनि ऐं कुझु असां व्यूज़ बि वरिता हुयासीं। कुझु इदारा जेको आहे सो असांजे सिंध गवर्नमेंट जे सईद गनी हिन लाइ एक्शन बि खयूं, पर हुन एक्शन जो को बि फ़ाइदो कोन्हे को। जॾहिं जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि शिकायतूं इहे कयूं त असांखे सर प्राइवेट इदारा कंहिं बि क़िस्म जी तावन या पघार वग़ैरह कुझु बि न, पर ॿारनि खां फुल स्टूडेंट खां जेको आहे सो फीस अदा कई थी वञे। त मुंहिंजो सईद गनी साहब खां जेको आहे सो हिकिड़ो सुवाल बि आहे त साईं महिरबानी करे तव्हां पुछा त कयो पूरी सिंध में जेके प्राइवेट इदारा आहिनि त उते छा उस्तादनि वीचारनि खे पघार ॾिनी थी वञे? जेके मज़लूम वीचारा उस्ताद आहिनि रड़ियूं करे करे असांजे पघार उनखे पघार नथी ॾिनी वञे। सिर्फ़ु फेसबुक ते इहो हलाए थो वञे असां उस्तादनि खे पघारूं ॾियूं था, ऐलान कयो थो वञे, पर उनखे पघार हिकु रुपियो बि नथी ॾिनी वञे। जंहिंजे करे मां सईद गनी साहब खे इलाज मिंथ करे चवां थो त साईं महिरबानी करे हिन लाइ कुझु एक्शन खणो। त 8 महीना उस्तादनि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो? शागिर्दनि खां बिज़नेस तौरु माना जेके प्राइवेट इदारनि वारा जेके आहिनि वॾा जेके आहिनि उहे उन खां फीस बि अफोर्ड कंदा वठनि था, पर इहो तरीक़ो जेको आहे इन लाइ पुछा गुछा कई वेंदा बहितरु आहे। अच्छा, पोएं दफ़े हिकु प्राइवेट स्कूल्स हिकिड़ो नओं तरीक़ो पंहिंजो क़ाइमु कयो हुयो त ऑनलाइन स्टडी, जेको पूरी तरीक़े सां मां सम्झां थो त पूरी सिंध में न बल्कि पूरे पाकिस्तान में पूरे नमूने सां फ्लॉप वियो, जेको कामयाबु न रहियो। ऐं हिन दफ़े हिन लॉकडाउन में 1.5 महीनो या 2 महीना जेको बि लॉकडाउन लॻो आहे, तालीमी इदारा पूरा बंदि आहिनि। इन में पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन वारनि हिकिड़ो नओं क़दम खयों आहे त असां हफ़्ते जे हर हिकु ॾींहं ते हिकु क्लास खे स्कूल में घुराईंदासीं। इन अमल खे तव्हां छा था ॾिसो त वाक़ई इहा तालीम हली सघंदी या सिर्फ़ु इन्हनि जी कमाईअ जो ज़रियो आहे? सिर्फ़ु मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे इन्हनि जी सिर्फ़ु कमाई जो ज़रियो आहे, पर जेकॾहिं ॾिठो वञे त जेकॾहिं शागिर्द आहे, जेकॾहिं असां ऑनलाइन क्लास ॾियूं था उनजी कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत, सिग्नल जो मसइलो आहे, सिग्नल प्रॉब्लम आहे, उहे कंहिं बि क़िस्म जी सम्झ में ॻाल्हि का बि नथी अचे। जेतिरो ॿारु क्लास में वेही करे सम्झी सघे थो, शायदि ऑनलाइन में उनखे एतिरो को डिफेक्ट जेको आहे उन ते इफेक्ट असरु वग़ैरह को बि न आयो, न ई का उनजी का फेवर आहे। अच्छा, इहो हिकिड़े क़िस्म जो बिज़नेस थी वियो आहे। प्राइवेट इदारा सिर्फ़ु बिज़नेस आहे, ॿियो कुझु बि न आहे। अच्छा, हिकु नई शइ ॿी ॿुधण में आई आहे त न सिर्फ़ु प्राइवेट स्कूल्स बट हिन दफ़े गवर्नमेंट स्कूल्स बि जेको आहे ऑनलाइन स्टडी स्टार्ट कई आहे। कुझु असांजी नॉलेज में इहो बि आयो आहे त कुझु खोड़ सारा गवर्नमेंट स्कूल्स पंहिंजे ॿारनि खे चयो आहे त तव्हांखे असां ऑनलाइन स्टडी कराईंदासीं। त जेके ॿार गवर्नमेंट स्कूल में पढ़नि था, जिन वटि फ़ीस पेड करण जेतिरा बि पैसा आहिनि, छा उहे ऑनलाइन स्टडी जे लाइ पंहिंजी फैसिलिटीज़ जेके आहिनि उहे अवेल करे सघंदा? बिल्कुलु सर, कोई बि जेको स्टूडेंट आहे सभई त वीचारा जेको आहे अमीर न आहिनि। 16 खां 15 हज़ार ताईं सुठे खां सुठो फ़ोन आहे, सुठे खां सुठो मोबाइल आहे, उन खां अलावा इंटरनेट पैकेज वग़ैरह सिस्टम रखिया विया आहिनि। उनखे जेकॾहिं ॾिठो वञे भरपूर नमूने सां त उन मां उन शागिर्दनि ग़रीब शागिर्दनि खे को बि क़िस्म जो फ़ाइदो न आहे। पर मां हिकिड़ी अपील कंदो सईद गनी साहब ऐं गवर्नमेंट पीपल्स पार्टी खे ख़ासि तौर ते ऐं पूरे पाकिस्तान जे लाइ त हिकिड़ो बिल पास कयो वञे जंहिंमें इहो हुजे त जेके बि गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि उन्हनि जी जेका औलाद आहे उहा बि गवर्नमेंट इदारनि में पढ़ाई वञे। जॾहिं गवर्नमेंट मुलाज़िमनि जी औलाद गवर्नमेंट इदारनि में पढ़ंदी त उन में ग़रीब गुरबे जो तमामु घणो फ़ाइदो आहे। अदरवाइज़ गवर्नमेंट में जेके ग़रीब ॿार पढ़ंदा उन्हनि ते को बि ध्यानु ऐं तवजो नथो ॾिनो वञे। बसि इहो हिकिड़ो बिल मंज़ूरु कयो, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सईद गनी साहब जन खां
त महिरबानी करे बिल मंज़ूरु कयो त जेके बि गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि उन्हनि जी औलाद गवर्नमेंट इदारनि में ई पढ़ी वञे। तमामु वॾी महिरबानी साईं, तमामु वॾी महिरबानी।